अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पे सिंध भाई सईं आऊं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु के व्लॉग में पाण इंतिहाई अहम मामले ते गुफ़्तगू कंदासीं ऐं उहो आहे कराची में रेंजर्स जे ट्रांसपोर्ट कंपनी जे मथां दहशतगर्दनि जे हमले जो। ऐं उहो मामिलो छाकाणि त हिकु इंतिहाई अहम इन करे बि आहे छाकाणि त वॾे अरसे खां पोइ कराची जे अंदरि हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खंयो आहे। ऐं दहशतगर्दनि जेको गुलिस्तान जौहर जो इलाइक़ो आहे कराची जो, तमामु हिकिड़ो अहम ऐं तमामु पोश इलाइक़ो आहे। उन में जेको यूनिवर्सिटी रोड ते ई मौसमियात जे भरिसां ई हितां जेको हीउ हेडक्वाटर आहे रेंजर्स जो, ऐं उते रेंजर्स जी ट्रांसपोर्ट कंपनी आहे। उन ते जेको आहे सो उन्हनि दहशतगर्दनि पहिरियां दस्ती बम सां हमिलो कयो ऐं पोइ अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई त उते रेंजर्स जे जवाननि मज़ाहिमत कई ऐं उन्हनि खे उन सां उनजो मुक़ाबिलो थियो। ऐं उन में जेके आहिनि 3 दहशतगर्द उहे थॾे ते मारिजी विया। हिकिड़े दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं जॾहिं त इन दौरान 3 रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहे शहीद थिया। उन्हनि जी त जनाज़ नमाज़ अदा थी वई शहीदनि जी। ऐं जेके गिरफ़्तार जेको दहशतगर्द आहे उन जे लाइ इहो ॿुधाए पियो वञे त उहो अफ़गान शहरी आहे, यानी की उनखे उर्दू बि न ॻाल्हाइण अचे थी पई ऐं न उहो उर्दू सम्झी पियो थो सघे। त जंहिंमां इहा हिकिड़ी शइ वाज़े थी रही आहे त इन जा जेके दहशतगर्दी जा पेर आहिनि इहे अफ़गानिस्तान ॾांहुं वञनि था ऐं अफ़गान शहरी जेके आहिनि उहे हिन दहशतगर्दी में मुलविस आहिनि। पर अॼोके व्लॉग में पाण इन वाक़े जे पस मंज़र ॾे बि वेंदासीं ऐं इहो पाण ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हेॾो वॾो वाक़ियो थी वियो ऐं इदारा जेके सिंध जा जेके जिन जो ज़िम्मेवारी आहे अमन ओमान बरक़रार रखणु, उहे किथे हुया ऐं उन्हनि खे ख़बर ई न पई त बारूद सां भरियल हिकिड़ी गाॾी में 4 दहशतगर्द ॿिए कंहिं मुल्क जा हिते अची विया ऐं उन्हनि कराची जे हिकिड़े इंतिहाई अहम इलाइक़े में वञी करे इहा दहशतगर्दी कई। त पाण खे इहो ॾिसणो आहे त वजह कहिड़ी आहे या सबब कहिड़ा आहिनि जो अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी थी वई ऐं इन में ज़िम्मेवारी कंहिंजी आहे थी थिए त शहर खे पुरसुकून बणाइण जे लाइ, पुरअमन बणाइण जे लाइ जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे या पंहिंजा एफर्ट्स वठे। त उन जे लाइ ज़रूरी इहो आहे त हिन वाक़े जे पस मंज़र खे ॾिसण जी ज़रूरत आहे ऐं उन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे त दहशतगर्द भला एॾो आसानी सां कीअं हिते गुलिस्तान जौहर जे इन इलाइक़े में पहुची विया। हाणे हिकिड़ी शइ जीअं, छाकाणि त जीअं मूं पहिरीं चयो त हीअ अफ़गान शहरी ॿुधाया था पिया वञनि, दहशतगर्द जेको गिरफ़्तार थियो आहे उहो पाण अफ़गान शहरी आहे, उनखे त उर्दू ॿोली ॻाल्हाइण बि कोन थी पई अचे। त हाणे हिकु त हिते ॿ 4 सुवाल पैदा थी विया आहिनि। हिकिड़ो त माना इहो सुवाल पैदा थियो त छा सिंध में जेको जेके अफ़गान पनाहगीरनि खे कढण जे हवाले सां कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ो ऑपरेशन शुरू थियो, तिन जो मतिलबु इहो त अञा बि खोड़ सारा अफ़गान शहरी हिन वक़्तु बि कराची में मौजूदु आहिनि, उन्हनि खे हितां न कढियो वियो आहे, जंहिंजे लाइ विच में त तमामु वॾा पुलिस एफर्ट्स वरिता, पुलिस कार्रवायूं पियूं कयूं, पुलिस त हर रोज़ु FIR पियूं कयूं, पुलिस जे तरफ़ां हर ज़िले जे SSP तरफ़ां कराची मां हिकिड़ी प्रेस रिलीज़ ईंदी त असां हेतिरा अफ़गानी जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया आहिनि या हेतिरा अफ़गानी जेके आहिनि असां हाणे उन्हनि जी रजिस्ट्रेशन करे वरिती आहे, उन्हनि खे त वापसि पिया मोकिलियूं। त मतिलबु आहे वरी विच में अचानक ठापुर थी वई ऐं इन ॻाल्हि मां साबित थी वियो त जेके बि अफ़गान पनाहगीर हुया उहे हितां न निकिरी सघिया आहिनि। ॿी जेका इंतिहाई अहम शइ या जेको हिकिड़ो अहम सुवाल जेको जनमु वठे थो इहो आहे त इहे दहशतगर्द कराची में दाख़िल कीअं थिया, कराची मां किथां खां आया, कंहिं हुनखे चेकिंग छो न कई, बारूद सां भरियल गाॾी सां आया आहिनि। माना असांजे कंहिं बि इदारे चाहे उहो पुलिस जो जेको चेकिंग कंदा आहिनि गाॾियुनि खां भतो वठण जे लाइ, त पुलिस एहलकार तव्हांखे नज़र ईंदा रोडनि ते, उते जेके अहिड़ियूं अहिड़ियूं गाॾियूं आहिनि जिन खां हुनजा ट्राला हुजनि, वॾा टैंकर हुजनि, जितां हुनखे 500-1000 ख़र्ची मिलंदी आहे, उते तव्हांखे बीठे नज़र ईंदा। उन्हनि पुलिस वारनि खे अहिड़ी बारूद सां भरियल गाॾी, हिकिड़ा दहशतगर्द जिन खे पाकिस्तानी शनाख्ती कार्ड कोन्हनि जिन्हनि वटि, जिन्हनि जेके अफ़गान शहरी आहिनि, उहे ईअं मज़े सां कराची में दाख़िल थी विया, कहिड़े बि रस्ते सां दाख़िल थिया, पर कराची जे मेन एंट्रेंस ते सदाईं पाण ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त उन्हनि ते चेकिंग खे सख़्तु करण जी ज़रूरत आहे। हाणे हिकिड़ो त इहे त कहिड़े नमूने सां अची विया, ऐं ॿियो त ख़ुदि असांजो जेको सिंध हुकूमत जो या जेका सिंध पुलिस जो ऑपरेशन हुयो अफ़गान पनाहगीरनि जे ख़िलाफ़ु, उनजो छा नतीजो निकितो, उनजो इहे निकितो नतीजो आहे जो अॼु बि हू हिते मौजूदु आहिनि, कराची में एग्ज़िस्ट पिया था कनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त आख़िर पुलिस इन्हनि एंट्री पॉइंट्स ते चेकिंग छो न कई,
कहिड़े बि रस्ते खां आया हुजनि, थी सघे थो हब वारे रस्ते खां आया हुजनि, थी सघे थो सोराबगोट वारे रस्ते खां आया हुजनि, जेके बि या हेॾां जेको गगर फाटक खां रस्तो अचे थो, किथां बि जेके बि कराची में रस्ता ॿियनि इलाइक़नि खां दाख़िल थियनि था, उहे एंट्री पॉइंट्स ते पुलिस छो मौजूदु न आहे, या जेकॾहिं पुलिस मौजूदु आहे त उहा छो न पई ईअं तलाशी वठे, ऐं पुलिस हिन वक़्त ताईं इन ॻाल्हि ते छो न पई पाण ऑन करे थो, या हुननि जी नाअहली आहे ऐं हुननि जी गफ़लत आहे जंहिंजे करे हीउ वाक़ियो पेश अची वियो। उन खां पोइ थिए छा थो त इन जेके मेन एंट्रेंस तां तव्हांखे ख़बर आहे स्मगलिंग इन रस्तनि तां थिए, मंशियात इन रस्तनि तां ईंदी आहे, जेके बि ॿ नंबर कम आहिनि उहे इन 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 रस्ते सां थींदी आहे, उनजी ट्रांसपोर्टेशन हितां खां थींदी आहे। हाणे छा थो थिए त जेके क्रिमिनल आहिनि, क्रिमिनल ऐं टेररिस्ट ॿ अलॻि अलॻि हिकिड़ियूं शयूं आहिनि। क्रिमिनल्स ऐं टेररिस्ट में इहो फ़र्क़ु आहे। त छा थो थिए त हाणे जेको क्रिमिनल टेररिस्ट आहे, उन क्रिमिनल्स जो सहारो वरितो आहे। ॾोहारियुनि जो दहशतगर्दनि सां नेक्सस थी वियो आहे, ऐं उहे हिक ॿिए खे सपोर्ट कनि पिया, हिक ॿिए खे प्रोटेक्ट कनि पिया। तव्हांखे यादि हूंदो त माज़ी जे अंदरि हिकिड़ी जेका टेररिज़म जी जेका फाइनेंसिंग आहे, उन जे हवाले सां तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं हुयूं त जेको मंशियात जो पैसो आहे, जेको भत्ताखोरी जो पैसो आहे, उहो दहशतगर्दी में इस्तेमालु थी रहियो आहे, उहो दहशतगर्दी खे फैसिलिटेट करे रहियो आहे। इहे शयूं वेझे माज़ी में बि आयूं आहिनि। त हाणे छा पियो थिए त उहे ई क्रिमिनल जेके आहिनि, हाणे छा थो थिए, जिते ज़ाहिर या जेका प्राइम जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा पुलिस जी आहे। त छा थो थिए त जेकॾहिं मिसाल कोई स्मगलर आहे, उहो कंहिं SHO खे पैसा ॾेई चए थो त भाॼी मुंहिंजी जेका हीअ ट्रक हितां गुज़रंदी आहे, हुन में मुंहिंजो माल आहे, त ज़रूरी कोन्हे त उहो अचे चेकिंग बि नथी थिए, उन गाॾी खे रुकियो बि कोन थो वञे। हाणे उहा ट्रक जो वञे थी, हाणे उन SHO खे या वॾे मुंशी खे ख़बर आहे त भई इन ट्रक में मंशियात पई वञे, पर उन ट्रक में अहिड़ो बारूद बि अची वेंदो आहे, उन ट्रक में अहिड़े क़िस्म जा दहशतगर्द बि जेके अची था वञनि, ऐं उहे असां वटि सूरत हाल इहा आहे त थाणा पैसनि ते ॾिना वञनि था, थाणा वाक लॻाए वरिता वञनि था, टेंडर थियनि था थाणनि में। हाणे जेकॾहिं SHO टेंडर जे ज़रिए थाणो वठी अचे त उहो त जिथां किथां जी अंधी कमाई शुरू कंदो। जेकॾहिं हाणे बि इहो महसूसु कराए पियो वञे त बसि हिननि मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं त हाणे सॼी सिंध में मंशियात बंदि थी विया, त किथे बि मंशियात बंदि कोन थी आहे। मंशियात हाणे बि विकिरो थी रही आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां, वरी खणी हुन जा तरीक़ा मटिजी वञनि था। त हीअ जेके क्रिमिनल्स आहिनि कराची जे अंदरि, पोइ चाहे उहे ईरानी डीज़ल ऐं तेल जी जेका स्मगलिंग कंदा हुजनि, या ॿियो सामान जेको स्मगल कंदा हुजनि, मंशियात स्मगल कंदा हुजनि, उन्हनि सां हिननि दहशतगर्दनि जो नेक्सस आहे। मंशियात किथां थी अचे? उतां ई जितां दहशतगर्द था अचनि। इहो स्मगलिंग जो सामान किथां थो अचे? उतां ई अचे थो जितां इहे दहशतगर्द अचनि था। त उन्हनि जो उतां खां नेक्सस ठही थो वञे, ऐं हिते हिकिड़ो SHO आहे, उनखे 5 लख रुपया मिली विया, 2 लख रुपया मिली विया, उहो चवंदो भई गाॾी खे वञणु ॾियो, ऐं उहा गाॾी जेका आहे गुज़री थी वञे, ऐं ईअं ई दहशतगर्द जेके आहिनि से कराची जे अंदरि दाख़िल थी था वञनि। हूअं हालत इहा आहे त हीअ दहशतगर्द हाणे ज़ाहिर आहे ही 2-3 ॾींहं खां त हुते हूंदा न, हुन रेकी कई हूंदी, हुननि खे इहो हिकिड़ा अफ़गान शहरी वरी कराची जा, हुनखे गुलिस्तान जौहर जा रस्ता बि हुननि खे ख़बर पइजी वई, ऐं हुनखे ख़बर आहे त भई हिन जॻह ते असांखे अटैक करणो आहे, त ज़ाहिर आहे 2-4 ॾींहं 5 ॾींहं हुननि रेकी कई हूंदी, हुननि सॼे रोड रस्तनि खे ॾिठो हूंदो, ऐं हुनखे ख़बर हूंदी त असांखे किथां खां हमिलो करिणो आहे। त उन वक़्त में असांजा जेके इदारा आहिनि, पुलिस आहे, सुती पई आहे, का ख़बर ई न आहे हुननि खे त शहर में केरु अचे पियो, केरु वञे पियो, केरु घुमे पियो। CTD जेका सदाईं हर 5 ॾींहं 8 ॾींहं हिकिड़ी ॾेई छॾींदी आहे प्रेस रिलीज़, असां हेतिरा दहशतगर्द पकड़िया, असां हे वॾी कार्रवाई करे छॾी, हुनखे ख़बर ई न पई आहे त कराची शहर जे अंदरि दहशतगर्द जेके आहिनि उहे घुमंदा पिया था वतन। CTD वारनि खे का परवाह ई कान्हे का। वरी अचूं था त चवंदा भई कराची जे अंदरि कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि, चालान जे लाइ त तव्हां कैमराऊं लॻाए छॾियूं आहिनि, सर्वेलेंस लाइ का कैमरा कोन्हे, कैमराऊं आहिनि त अलाए कहिड़े दौर जूं लॻल आहिनि। उहे मतिलबु कैमराउनि जे ज़रिए बि त माण्हू खे कंहिंजी अच वञ मां ख़बर पवंदी आहे, का मशकूक चुरपुर हूंदी आहे त उन ते के माण्हू एक्टिव थींदो आहे, न कुझु बि न आहे। असां वटि गवर्नेंस जी एॾी इंतिहा जी हिकिड़ी मतिलबु बदहाली आहे, जो हिकु वाक़िए थी वञण खां पोइ ॿिए वाक़िए जो असां इंतज़ारु कंदा आहियूं, ऐं पोइ वरी पोइ इहो साॻिया मज़मत जा बयान, पोइ हीअं थियो, पोइ असांखे ॾुख थियो, पोइ हीअं थियो, सॼो मतिलबु हिकिड़ी उहा प्रैक्टिस आहे जेका बार बार थिए थी। ऐं हिन भेरे तव्हां ॾिसो, तव्हांखे मतिलबु अजीब ग़रीब आहे। कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह शाम ताईं होम मिनिस्टर साहिबु असांजो सिंध असेंबली में तक़रीर करे रहियो हुयो, बजट सेशन खे ख़िताब करे रहियो, ॿुधाए रहियो त असां सिंध में त हाणे अमन अमान ज़बरदस्त थी वियो आहे, सिंध में हाणे हिन वक़्तु जेॾीमहिल मां ॻाल्हायां पियो, को माण्हू अॻवा कोन्हे, ऐं 10% जेका आहे सा उहा ॾोहनि में घटिताई अची वई आहे, ऐं होॾां साहब मौसूफ़ तक़रीर करे लथो आहे, मुंहिंजे ख़्याल में अञा घर बि न पहुतो हूंदो त पोयां हिन क़िस्म जो ही वाक़ियो थी वियो, ऐं दहशतगर्दनि हमिलो करे ॾिनो। त असल में इहा त पुलिसिंग त असां वटि
कराची जे अंदरि हूं त स्पेशली सॼी सिंध जे अंदरि, पर कराची जे अंदरि एॾी मफ़लूज थी चुकी आहे। मफ़लूज ईअं थी चुकी आहे, मुख़्तलिफ़ सिस्टम्स आहिनि, उहे पुलिस खे ऑपरेट कनि था। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे माण्हू आहिनि जिन्हनि खे हिसा विराए ॾिना विया आहिनि, त हीउ ज़िलो तुंहिंजो आहे, हे ज़िलो तुंहिंजो आहे, उहे उन्हनि खे डील करिणो थो पए। उन खां पोइ पैसा थाणनि जा अलॻि भरणा पवनि। हर ऑफिसर जेको आहे सो मथे जेसीं ताईं हफ़्तेवार पैसा नथो ॾिए। जीअं मां अॻु में पंहिंजे विलाग में ॿुधाए चुको आहियां त कराची खां ॿाहिरि जेके ॿिया असांजा इलाइक़ा आहिनि उन्हनि में महीने जी हिकिड़ा ॾेती लेती जो निज़ाम हूंदो आहे, पर कराची जे अंदरि पुलिस में हफ़्ते जी ॾेती लेती जो निज़ाम हूंदो आहे। तंहिं करे SHO खे त हर हाल में हर हफ़्ते में जेका टारगेट हुनखे कमाई मिलियल आहे उहा करे मथे ॾियणी आहे, ऐं उहा मथे जेका ॾियणी आहे उन खां पोइ पंहिंजी बि त ओतिरी कमाई करणी आहे। जेकॾहिं पंहिंजी कमाई थोरी थो करे त पोइ त घाटे जो सौदो पियो थो करे। हाणे अहिड़े सूरत हाल में जॾहिं तव्हां पुलिस खे धंधे जे पोयां लॻाए छॾियो आहे, पुलिस जॾहिं हफ़्तो मिलण जे चकर में हुजे, त शहरी जेके आहिनि उहे हुअं बि दहशतगर्दनि जे रहम करम ते हूंदा। हिन वक़्तु उहे जेकॾहिं आया हूंदा, ज़रूरु कंहिं वटि रहिया हूंदा, को इहा का ख़बर पइजी सघी आहे त होटल्स में जेके जेके माण्हू अचनि था, इहे माण्हू रहनि था, उहे छा प्रॉपरली उन थाणे खे ख़बर हूंदी आहे त उनजे हद में होटल केतिरा आहिनि ऐं कहिड़नि होटल्स में कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके आहिनि मुसाफ़िर रहण आया आहिनि। उन में का उन्हनि वटि एतिरी का डेटा ई कोन्हे। उन में बि मज़े जी ॻाल्हि आहे त हर होटल ते बि हफ़्तो रखियल आहे, त ठीकु आहे, तव्हांखे जेके माण्हू रहणा आहिनि रहायो, तव्हां हर हफ़्ते में पंहिंजे लाॻापियल थाणे खे हेतिरा पैसा ॾींदो। पोइ उहे फॉर्मेलिटी तौरु उहो हिकिड़ो रिकॉर्ड आहे, उहो बसि ठहंदो आहे, बसि बाक़ी अला अला ख़ैर सलाह। इहे इच्छा और जिन थाणनि जी हद में इहे होटल्स आहिनि, उहे थाणा वरी वॾे रेट ते खपंदा आहिनि, छो त इहो रोज़ जी रोज़ी आहे पुलिस जी। त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त अॼु जेको आहे सो हेतिरा होटल आहिनि, हेतिरनि होटलनि में हेतिरा महिमान मुसाफ़िर आयल हूंदा, ऐं उनजो जेकॾहिं रुगो 200-300 रुपया फ़ी मुसाफ़िर बि मिलनि त इनखे राति जा सुठा भला 2-3 लख रुपया मिली था वञनि। छाकाणि त कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते तमामु घणी तादाद में हिते असां वटि होटल्स मौजूदु आहिनि, तंहिं करे होटल्स जी सर्वेलेंस कोन्हे, होटल में का चेकिंग कोन्हे। होटल्स में जेकॾहिं माण्हू रहनि था त उनजो फौरी तौर ते रिकॉर्ड उन लाॻापियल थाणे वटि जमा कराइणो आहे। ख़बर न आहे थिए थो, अलाए कोन थो थिए। उन खां पोइ तव्हां वञी ॾिसो त इहो आहे त कानून बि आहे त जेकॾहिं केरु कंहिंखे घर किराए ते ॾिए थो हिते कराची जे अंदरि, त उहो फौरी तौर ते लाॻापियल थाणे खे उहो किरायोनामो ऐं हुनजी इंफॉर्मेशन ॾींदो। केरु अचे थो, केरु रहे थो हिते, कंहिंजे घर में केतिरे रेंट जा, का ख़बर कान्हे का। पुलिस खे रुगो इहो आहे त जेकॾहिं कंहिंजो घर ठहे थो त उते मोबाइल मोकिलींदा, बाबा तूं घर ठाहीं पियो, असांखे 2000 रुपया ॾे। ही कराची जे अंदरि जी सूरत हाल आहे। जेकी कचियूं नंढियूं आबादियूं आहिनि जिते केरु बि घर ठाहे थो, पुलिस मोबाइलनि जो सॼो ॾींहुं कराची जे अंदरि कमु इहो आहे त धंधो करिणो आहे। सॼो ॾींहुं वतंदा घुमंदा होॾे, त किथे को हिकिड़ो ब्लाक रखे थो त उते पहुची वेंदा, सलाम अलैकुम, अबा तूं ब्लाक कंहिंखां पुछी पियो रखी, जॾहिं त पुलिस जो को हिन सां कम सां तालुक ई न आहे। पर न, असांखे 2000 रुपया हफ़्ते में तोखे ॾियणा पवंदा। उहो उनजो घर, को बि माण्हू, शरीफ़ माण्हू, ग़रीब माण्हू हिते घर नथो ठाराए सघे जेसीं ताईं पुलिस खे पैसा न ॾींदो। मोबाइलूं तव्हां जेकॾहिं कराची में घुमो, जेके उहे कचा इलाइक़ा या जेके जिते अञा एतिरी आबादी कोन्हे, उते तव्हांखे पुलिस जी मोबाइलूं घुमंदे नज़र ईंदियूं, जॾहिं त उन्हनि खे असल में शहरनि में हुजणु खपे, या उन्हनि खे जेके मेन एंट्रेंस आहिनि शहर जा, उते वेहणु खपे ऐं उते बीह चेकिंग करणु खपे। हिकु हिकु कोच खे चेक थियणु खपे, हिकु हिकु ट्रक खे, हिकु हिकु ट्राले खे, जेके बि डंपर्स, जेके बि शयूं ॿाहिरियां अचनि थियूं, उन्हनि खे चेक थियणु खपे। उनजा शनाख़्ती कार्ड मुसाफ़िरनि जा चेक थियणु खपनि, त ख़बर पए त भई जेको अचण वारो आहे उहो पाकिस्तान जो शहरी आहे बि या न आहे। मां इहो कोन थो चवां त हिन में ॿियनि सूबनि जा माण्हू न अचणु खपनि, भई अचणु खपनि। हर पाकिस्तानी खे हक़ आहे त उहो हिते अचे थो, पर अची सघे थो, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त हाणे उनजे रूप में या उन में उन सां गॾु उन टोले में जेकॾहिं दहशतगर्द घिड़ी थो अचे त असां उनखे इजाज़त ॾेई छॾियूं। न, छाकाणि त अच्छा मज़े जी ॻाल्हि आहे, तव्हां जेकॾहिं आम मुसाफ़िर कोचनि में सफ़र कयो त मुख़्तलिफ़ अची चौकियुनि ते बीहंदा, बसि उहो कंडक्टर हेठि लहंदो, 500-1000 रुपया बसि उते हेठि पुलिस वारे खे मिली वेंदो। हू मथे चढ़ी अचण जी तकलीफ़ ई न कंदो त मथे चढ़ी अचां, को मुसाफ़िरनि खे ॾिसां, कंहिंखां शनाख़्ती कार्ड पुछां। उनजो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, हर माण्हू खे चए छॾियो शनाख़्ती कार्ड ॿाहिरि रखियो, ऐं पोइ तव्हांखे जेकॾहिं को लॻे अहिड़ो शनाख़्ती कार्ड जेको हिन जंहिं वटि शनाख़्ती कार्ड जाली आहे, या हिन असांजो उन वटि शनाख़्ती कार्ड ई न आहे, उनखे लाइ पुछा त कजे न, बाबा तूं हिते बग़ैर शनाख़्ती कार्ड जे कीअं पियो घुमी। एतिरी सख़्ती हुजणु खपे जो को बि माण्हू, आम शहरी बि कराची अचण खां पहिरीं ॿियो कुझु पंहिंजी दवा भली विसारे छॾे खणणु, पर हू शनाख़्ती कार्ड खणणु न विसारे। इन क़िस्म जी सख़्ती हुजणु खपे, पर न, हिते त को कंहिंखे परवाह ई कान्हे का। दहशतगर्द मतिलबु कैमराउनि जे हवाले सां हाणे CM साहिबु हेॾो बजट पेश कयो, हेतिरा 1000 अरब रुपयनि जी बजट आहे, ऐं चंद पैसा रखिया विया आहिनि त कराची में कैमराऊं लॻाईंदासीं। बाबा कराची सॼी में हज़ारें कैमराऊं लॻाइण जी ज़रूरत आहे।
उनखे अॼु जा जदीद जेके हाई रेज़ोल्यूशन वारा जेके आहिनि कैमरा आहिनि, हाई सुठी पिक्सल्स वारा जेके कैमरा आहिनि, उहा लॻाइण जी ज़रूरत आहे। तव्हां अलाए कहिड़े दौर जा जेके पुराणा लॻल आहिनि, अलाए कहिड़े ज़माने में, उन्हनि में त माण्हू जी शिकिल बि सही नज़र कोन थी अचे। त मुंहिंजे ख़्याल में पुलिस इन करे उनजी प्राइम ज़िम्मेवार मां इन वाक़े जो पुलिस खे सम्झां थो, छाकाणि त पुलिस जी पहिरीं ज़िम्मेवारी उहा आहे त उहा पंहिंजा रस्ता सही रखे, उहा एंट्रेंस सही रखे, माण्हुनि जी सर्वेलेंस करे, होटल्स जी चेकिंग करे, जेके स्नैप चेकिंग करे, घर घर में वञी जेके चेकिंग थींदियूं आहिनि उहे करे। जॾहिं का अहिड़ी शइ थींदी आहे पोइ 2-4 ॾींहं तव्हांखे एक्टिविज़म नज़र ईंदो, पर वरी पोइ पुलिस तव्हांजी साॻे माल मिलण जे धंधे सां तव्हांखे लॻल नज़र ईंदी, या वरी वॾनि साहिबनि जे प्रोटोकॉलनि में नज़र ईंदी। त मां सम्झां थो त पुलिसिंग खे बहितर करण जी ज़रूरत आहे। पुलिसिंग बहितर थींदी त पोइ हिते शहरी जेके आहिनि उहे एहसास तहफ़ुज़ में अची सघनि था। ही त हिकिड़े इदारे ते हुननि रेंजर्स जे हेडक्वार्टर ते हुननि हमिलो कयो, जितां उनखे जवाबी जेका आहे सा उहा कार्रवाई थी ऐं जंहिंमें दहशतगर्द मारिया विया। पर जेकॾहिं इहा बारूद सां भरियल गाॾी, इहे दहशतगर्द कंहिं यूनिवर्सिटी में बि दाख़िल थी पए सघिया, कंहिं आम जेका शहरनि जी आबादी आहे उन में दाख़िल थी पए सघिया, कंहिं आम रिहायशी सोसाइटी में दाख़िल थी पए सघिया, त पोइ उन सां केरु विढ़िया? पोइ त ख़बर न आहे केतिरा जेके आहिनि से असांजा शहरी उन में क़तल थी वञनि, मारिया वञनि, शहीद थियनि। त का अहसास नाले जी, का ज़िम्मेवारी जे नाले जी ॼण त हिते का शइ ई कान्हे का। ही हेॾो किरोड़नि जी आबादी जो शहर, उहो ईअं ई हले थो पियो, उन जो को धणी साईं कोन्हे, उनखे को सही माना में उन जे तहफ़ुज़ लाइ को कमु करण वारो कोन्हे। हिते हिन कंडीशन में तव्हां ॿुधायो त पुलिस जी सही माना में हिन वक़्त ताईं का स्टेटमेंट त कोन आई आहे जंहिंमें पुलिस असांखे डिटेल ॾेई रही हुजे त पोइ हीअं थियो, पोइ हितां दहशतगर्द आया, को हितां विया, हिन रस्ते सां, कुझु बि हुननि खे ख़बर ई न आहे। हुन SHO खे हिन वक़्त ताईं का कार्रवाई थी आहे? न, कोन थींदी। छो त भई उहे पैसा ॾेई वेठा आहिनि सभु। हाणे जॾहिं तव्हां वटि सॼो निज़ाम पैसनि जो पुलिस जे अंदरि हले, ऐं पोइ वरी पुलिस खां मां इहा तवका रखां, अवां इहा तवका रखो त इहा पुलिस अमन उमान जे लाइ कमु कंदी, इहा पुलिस दहशतगर्दनि जे लाइ कमु कंदी, इहो हिकिड़े दीवाने जो ख़्वाबु आहे, ॿियो कुझु न आहे। हिन क्रिमिनल्स ऐं टेररिस्ट जे नेक्सस खे टोड़ण जी ज़रूरत आहे। जेसीं ताईं तव्हां मंशात जा धंधा बंदि न कंदो, जेसीं ताईं तव्हां इहा तेल जी डीज़ल जी स्मगलिंग बंदि न कंदो, जेसीं ताईं ॿिए सामान जी जेको आहे स्मगलिंग खे कराची में तव्हां न रोकींदो, तव्हां दहशतगर्दी खे ख़तमु न करे सघंदो, छाकाणि त उहे दहशतगर्द उन्हनि सां गॾिजी अचनि था। ऐं जेका गाॾी मंशियात जी आहे, जंहिंजी ॾेती लेती थी चुकी हूंदी आहे, उनखे केर बि न रोकींदो आहे, उनखे केर बि चेक न कंदो आहे। ख़बर आहे त हिन नंबर वारी गाॾी में फलाणो माण्हू वेठो आहे, इहा गाॾी हली वेंदी, इहो चेक ई कोन थो थिए त पोयां गाॾी जे अंदरि मंशियात पियल आहे, या वरी कुझु मंशियात ऐं बाक़ी बारूद पियल आहे, बम पियल आहिनि, या ॿियो असलो पियल आहे, ऐं उन में जेके ॿिया पोयां कंहिं वेठल माण्हू आहिनि उहे दहशतगर्द आहिनि, पाकिस्तान जा शहरी आहिनि या न आहिनि, इहा ख़बर ई न आहे। बसि असांखे पुलिस खे पैसा मिलिया, गाॾी वेई हली, ऐं पोइ इहे माण्हू अची कनि था पिया। इहे माण्हू 5 ॾींहं 8 ॾींहं अॻु में की ज़रूरु हिते कंहिं वटि रहियल हूंदा, असांखे ख़बर ई न आहे। ऐं कराची जे अंदरि हिन इहा शइ ॿुधाए छॾी आहे त छा भला अञा सिंध हुकूमत अफ़गान पनाहगीरनि खे रहण जे लाइ अञा घणो इंतज़ारु कंदी? छो उन्हनि जे ख़िलाफ़ु प्रॉपरली कार्रवाई छो नथी थिए? छो इन्हनि खे हितां कढियो छो नथो वञे? जेके हिते कराची जे अंदरि दहशतगर्दी जी नर्सरी आहिनि, पर असां वटि छा कजे? असां वटि त साईं उन्हनि मां घणा माण्हू त हाणे हिते नादरा जा असां वटि कार्ड ठहिराए वेठा आहिनि, घणा असांजा वोटर आहिनि, असांखे वोट खपे, घणा त असांखे उन मां असांखे MP MLA कनि था, घणा त उन्हनि मज़ा माण्हू आहिनि असेंबली में वेठा आहिनि। तंहिंजे करे असीं त कंप्रोमाइज़ थींदासीं। असां हाणे छो हिननि जे ख़िलाफ़ु कयूं यार? हाणे पोइ त असांजो वॾो वोट बैंक आहे। त सिंध हुकूमत खे जेकॾहिं हक़ीक़ी माना में कराची अज़ीज़ आहे, त पोइ इन क़िस्म जो हिकिड़ो वॾो बेरहमाणो ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे। कराची जे थ्रू आउट कराची में जेके बि गैर क़ानूनी परॾेही हिते तरसियल आहिनि, उहे चाहे केर बि हुजनि, अफ़गानी हुजनि या ॿिए कंहिं मुल्क जा हुजनि, उन्हनि सभिनी खे हितां तड़े कढण जी ज़रूरत आहे। तड़े कढो, जे नथा कढो त पोइ उनखे कढी किथे जेलुनि में वाड़ियो। घटि में घटि आम शहरी खे या जेको हिते आम माण्हू आहे उनखे तहफ़ुज़ ॾियो। बाक़ी जेकॾहिं पुलिस इहा साॻिए नमूने जो धंधो शुरू कयो त पोइ तव्हां जेसीं ताईं तव्हांखे हा। ऐं जो सवलो तरीक़ो आहे, जेकॾहिं मेरिट जी बुनियादनि ते तव्हां थाणनि ते SHOs रखो, उनखां पैसा न वठो, उन्हनि खां हफ़्ता न वठो, उन्हनि खे टेंडर जे ज़रिए न ॾियो, मेरिट जी बुनियाद ते उन्हनि खे थाणा ॾियो। जॾहिं SHO खे मथे कोन ॾियणा हूंदा त पोइ हू अहिड़े क़िस्म जो धंधो न कंदो। तव्हांखे जेकॾहिं कराची जे अंदरि अमन उमान
आणिणो आहे त पोइ तव्हांखे मंशियात बंदि करणी पवंदी। जेकॾहिं तव्हांखे कराची में दहशतगर्दी खे रोकणो आहे त पोइ तव्हांखे इहा स्मगलिंग रोकणी पवंदी, तव्हांखे इहे पुलिस जा धंधा रोकणा पवंदा, तव्हांखे रिश्वतखोरी रोकणी पवंदी, तव्हांखे पुलिस जे अंदरि इहो कड़ो एहतसाब करिणो हूंदो ऐं ॾिसणो हूंदो त जेकॾहिं का बि रिश्वत थिए थी त तव्हांजी रिश्वत जी जेका रिश्वतखोरी थिए थी त उन रिश्वतखोरी जे पोयां जेको आहे उहो क्रिमिनल बीठो आहे ऐं क्रिमिनल जे बिल्कुलु शेडो में उहो टेररिस्ट बीठो आहे। उहो क्रिमिनल जी आड़ में उन चौकी खां क्रॉस करे थो वञे। हिकिड़ो SHO या चौकी इंचार्ज या वॾो मुंशी इहो सम्झे थो त हे जेको आहे सो गुटको ऐं पान ऐं छालिया खयो पियो वञे, इहो त ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे, हिन 50,000 ॾिनो आहे, पर हू इहो कोन थो ॾिसे त हिन गाॾी में उन सां गॾु बारूद बि पियल आहे, बम पियल आहिनि, हैंड ग्रेनेड पियल आहिनि ऐं 4 दहशतगर्द उन गाॾी में वेठल आहिनि। मां सम्झो थो ख़ुदा सिंध जे पुलिस खे बहितर कयो, उनजी पुलिसिंग खे बहितर कयो ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का शइ रहंदी त मां सम्झां थो त हीउ जेको कराची छा पर सॼे सिंध जो आवाम जेको आहे इन्हनि दहशतगर्दनि, इन्हनि स्मगलरनि ऐं इन्हनि जेके जेके ग़ैर मुल्की जेके पनाहगीरनि जे रहम करम ते हूंदी ऐं पोइ न हिते माण्हू जी इज़त महफ़ूज़ रहंदी, न जान न माल न को हिते ही धरती बि महफ़ूज़ कोन रहंदी। मुंहिंजे ख़्याल में पुलिस खे होश खां कमु वठणु खपे, चाहे उहा डिस्ट्रिक्ट पुलिस हुजे, CTD हुजे, इहे जेके बि इदारा जेके अवाम जे टैक्स ते वॾियूं वॾियूं पघारूं वठनि पिया, जेके अवाम जे टैक्स ते वॾियूं वॾियूं सहूलियतूं ऐं मराहतूं वठी रहिया आहिनि, उन्हनि खे कुझु जेको आहे सो हाणे अवाम जे लाइ कमु करणु खपे। घणो ई कमाए वरितो अथनि, मां हमेशह बि चवंदो आहियां, हाणे घणो कमाए वरितो, काफ़ी सालनि खां कमाइनि पिया, वॾियूं प्रॉपर्टियूं ठाहे वरितियूं आहिनि इन्हनि सभिनी ऑफिसरनि ऐं इन्हनि सियासतदाननि, कराची खां ॿाहिरि दुनिया में अलाए किथे किथे ठाहे वरितियूं आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो साल इहो कमाइण छॾियो, हिकिड़ो साल करप्शन छॾियो, हिकिड़ो साल इहो धंधो छॾियो त सिंध में तरक़ी अची सघे थी, सिंध में ख़ुशहाली अची सघे थी, अमन अमान बि ऐं थी सघे थो। ऐं पोइ शायदि जेको पोइ चवंदा आहिनि हे हुकूमत वारा त कराची खे असां पेरिस ठाहे छॾियो आहे, सिंध खे असां फ्रांस ठाहे छॾियो आहे, त हक़ीक़ी माना में पोइ शायदि सॼी सिंध जा माण्हू चवंदा त सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया, ऐं पोइ शायदि पोइ शइ चई सघनि था, पर उहो एसी ताईं नामुमकिन आहे जेसीं ताईं पुलिस ऐं धंधो गॾु गॾु हलनि था। हलो भाई।